78 में जॾहिं आउं यूनिवर्सिटी में वियुसि, मैडम आपा उते प्रोफेसर में IR में आउं जर्नलिज्म डिपार्टमेंट में पढ़ंदो हुअसि। त मैडम आपा हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो नालो वरितो नसीर, एॾो सुहिणो नालो वरितो जो साईं रिज़वी साहब अमजद हेॾा अख़्तर वेठा आहिनि। उनखे ख़बर आहे त जेको सभु सुर जीअं राग में लॻंदा आहिनि उन्हनि खे संपूर्ण सघिबो आहे, त मूंखे लॻो त मुंहिंजे नाले नसीर में संपूर्ण सुर समाइजी विया आहिनि। त मूं ओॾी महिल ई मैडम आपा खे चयो त तव्हां मुंहिंजो नालो वरितो आहे त अलाह जो कसम मूंखे अॼु खां पंहिंजो नालो पसंदि अचणु शुरू थियो। चयो बाबा पब्लिक रिलेशनिंग जो ख़ासि कुलियो क़ाइदो इहो आहे त जेकॾहिं तव्हां कंहिंसां बि मुखातिब थियो ऐं उनखे पाण खां मुतवजह करणु चाहियो त पोइ तव्हां उनजो नालो वठो। उनखे बेहद ख़ुशी थींदी त हीउ मुंहिंजो नालो अमेज़िंग मुंहिंजो नालो पियो वठे या मुंहिंजो नालो पई वठे। त आउं अदल अयाज़ मुस्तफ़ा जेको गुम है मैदान मां, अख्तर मुंहिंजो प्यारो यूसुफ, हेॾा कुर्बान अमर, त मूंखे यकीन आहे त आउं मैडम जो शागिर्द आहियां, आपा जो शागिर्द आहियां। आपा मूंखे हिकिड़ी दफ़े ॿुधायो हो असीं इलाही फ्रैंक आहियूं, असां जे लाइ क़ाबिल एतिराम वस्तू आहिनि। असीं त मैडम आपा जुती लाहे त उन मां जेका मिटी छॾे असां उन जहिड़ा बि न आहियूं। पर मैडम आपा मूंखे हिकिड़ो दफ़ो ॿुधायो त छाकाणि त हुनजो कैरियर रेडियो पाकिस्तान खां शुरू थियो आहे। महताब जेकॾहिं चंड आहे, आवाज़ जी चंड आहे त बिकॉज़ ऑफ रेडियो पाकिस्तान हैदराबाद आहे। मैडम आपा मूंखे ॿुधायो त जॾहिं हुनजी उमिरि 10 या 12 साल हुई त हू असांजे ॿारनि जी ॿारी प्रोग्राम में ईंदी हुई ऐं हुनजी बसि ज़ाहिर पहिरीं क्यूट बेहद क्यूट आपा जी तस्वीरूं आपा हाणे बि असांजे लाइ असांजी महाराणी आहे। त पाण ॿुधाईं त एम अंसारी जॾहिं मूं ॾिसंदो हो रेड रिबन सां, ॿिनि चोटियुनि सां, त पोइ मूंखे सॼो पोपट हेॾा त अचे ऐं हेॾा मूं ॾिठो हिकिड़े पासे अॼु मुंहिंजी ज़िंदगीअ जो अज़ीम ॾींहुं आहे ऐं शायदि वरी ज़िंदगीअ में अहिड़ा ॾींहं कॾहिं कॾहिं मतां लॻी अचनि। अदरवाइज़ मूंखे नथो लॻे त ईअं कॾहिं थींदो त आउं पोपट जे हिकिड़े पासे हिकिड़ो पोपट आहे, ॿिए पासे ॿियो पोपट आहे ऐं आउं नसीब रिज़वान ॿिनि पोपटनि जे विच में आहियां। ऐं चिल्ड्रन अकेडमी ऐं पोपट पब्लिकेशन हाउस जी जेकी तकरीब आहे, मूंखे बेहद ख़ुशी थी त हिते जॾहिं असीं आयासीं त असांजे हिन चिल्ड्रन अकेडमी जे ॿारनि वेलकम सां ज़बरदस्त परफॉर्म कयो। त आउं अयाज़ गुल जे भरिसां वेठो हुअसि त न्याणियुनि जे लाइ त बहिराणा कुझु नथो नाला वठां, पर मूं अयाज़ गुल खे चयो त इहो जेको नंढड़ी कंदा वारो आहे इहो अॻिते एॾी कौशल वॾो थींदो। थोरी थोरी अयाज़ तव्हां सां मिले पई इहो वॾो थी अयाज़ गुड थींदो ऐं थोरो जेको अञा नंढड़ो आहे इहो वॾो थी अदब सुमड़ो थींदो। ऐं हिनजो थोरो कदावर आहे जंहिंजे ॿार खे चुरपुर ॾाढी हुई त मूं चयो इहो नचणो अॻिते हली पक सां मुख़्तियार मलिक थींदो। एॾो अकेडमिक माहौल आउं जे ख़ैरपुर में आयो आहियां, मूंखे वॾे अरसे खां पहुचण जो मौक़ो मिलियो आहे त मूंखे दिलि सां मां चवां त हिते जेको ख़ैरपुर में यूनिवर्सिटी त पंहिंजी जाइ ते आहे, नाज़ हाई स्कूल पंहिंजी जाइ ते आहे, इहे सभु गोल्डी हिते जो अकेडमिक इंस्टीट्यूशन्स आहिनि, पर नए नस्ल में मॉडर्न अंदाज़ में जेका तालीम जे फ़रोग़ जे लाइ जंहिं हस्तीअ ते पंहिंजे हिन इल्मी कम खे अॻिते वधायो आहे त उनजो जेकॾहिं सहिड़ो वरी घोट थियणु चाहे त आउं मोड़ ठाराए अची क़ुर्बान मंगी ॿधण लॻी आहियां। यूसुफ हिकिड़ो थोरो डपु ॾिनो त पाकिस्तान में, पर हिकिड़ी ख़ुशी ॾिनी त हुन चयो त पाकिस्तान में असांजे हिते एवरेज हाणे 82 थी सघे थी। त मूं सम्झो त शायदि चवंदो त 40 सालनि में 50 सालनि खां पोइ माण्हू जो एवरेज ख़तमु थी वञे, पोइ माण्हू मरी थो वञे, त मूंखे थोरो डपु थियणु शुरू थियो, छो त आउं 65 सालनि जो आहियां। त पर मुंहिंजी ख़ुशी थी त हुन चयो त 82 सालनि ताईं एवरेज आहे माण्हू ज़िंदा रही सघे थो। त आउं लॻभॻि 20 सालनि खां पोइ हिन स्टेज ते हिन हंधि आयो आहियां। आउं चाहियां थो त हिकिड़ो ऐं लक़ब ॾेई वञा पंहिंजे प्यारे क़ुर्बान मंगीअ खे त क़ुर्बान मंगी असांजे हिन ख़ैरपुर जो जेको अकेडमिक सूरत हाल आहे उनजो हिन दौर जो असल में फल आहे।
और मुस्तफ़ा मुस्तफ़ा रेडियो पाकिस्तान जो एहसास हुआ है, हुस्न को हुस्न बनाने में मेरा हाथ भी है, आप मुझको नज़रअंदाज नहीं कर सकते। जेकॾहिं इन वक्त वो पंहिंजे पोस्चर सां, पंहिंजी ज़हानत सां, पंहिंजे टैलेंट सां जेकॾहिं सिंध जे समाज में टेलीविजन ऐं ब्रॉडकास्टिंग जे हवाले सां साम्हूं बीठो आहे, कलमकारी जे हवाले सां साम्हूं बीठो आहे, त हुनजी तरबियत जो तमामु त ज़िम्मेदार असांजो रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर आहे, जंहिं हुनजी ग्रूमिंग कई आहे। उन करे पाकिस्तान टेलीविजन जी कामयाब प्रोड्यूसर में शुमार थिए थो। मुस्तफ़ा जो नालो ॾिसो, आउं जेको कुझु आहियां तव्हांखे ख़बर आहे। मुस्तफ़ा ग़ुलाम मुस्तफ़ा आहे, ऐं कॾहिं कॾहिं माण्हू जो नालो इसमें बामुसमी हूंदो आहे, हिन में को हर्ज कोन्हे ॻाल्हि करण में। त मुस्तफ़ा केरु आहे? इल्म जो शहर आहे, ऐं हिन जो नालो ग़ुलाम मुस्तफ़ा आहे, त हिन जो हक़ आहे त हीअ जेकॾहिं इल्म जो शिकारपुर शहर न आहे त इल्म जो गढ़ी यासिन शहर ज़रूरु थी आहे। हुनजा कई एहसान आहिनि मूंखे, ऐं भरी महफ़िल में जंहिंजो खाइजे हुनजो ॻाइजे। ऐं हिन नौजवान जंहिंखे हिकिड़ो जंहिं हिनखे ट्रिब्यूट पेश कंदुसि त चवंदुसि त हिन वक़्तु हिन जी एज जा जेके बि पाकिस्तान में सिंध में ख़ासि तरह सां प्रोड्यूसर आहिनि, मुस्तफ़ा जहिड़ो को बि टैलेंटेड, को बि ॼाण, को बि इंटेलिजेंट अहिड़ो प्रोड्यूसर डायरेक्टर आहे फ़ख़ुरु थो करियां। ऐं मूंखे इहो एहसासु हासिलु आहे, बल्कि हुनजा एहसान आहिनि त तव्हां जेको डॉक्यूमेंट्री मुंहिंजे ॿिए प्यारनि ॿारनि माजिद लाशारीअ ऐं मुनव्वर अली सोलनी जेके ख़ुदि हिनजा शागिर्द आहिनि, उन्हनि एॾी ज़बरदस्त क्यूट हिकिड़ी डॉक्यूमेंट्री ठाही जो आउं पाण हिन ॿिनि ॿारनि उन में हिननि पॉइंट आउट कयो त मुस्तफ़ा 400 डॉक्यूमेंट्रीज़ पाकिस्तान टेलीविजन जे लाइ ठाहियूं आहिनि। त मूंखे एहसासु आहे त उन्हनि 400 डॉक्यूमेंट्रीज़ मां घटि में घटि 50 जे लाइ डॉक्यूमेंट्रीज़ आहिनि जंहिंजो वॉइस ओवर हुन मुक़म करायो आहे। उन खां अलावा तव्हांखे मूंखे ॿुधी बेहद ख़ुशी पई थिए त पाकिस्तान टेलीविजन जा बेशक हुन जेको फिल्म संसार पाकिस्तान टेलीविजन खे प्रिज़र्व करण जे लाइ उन शानदार हिकिड़ो 100 खां वधीक प्रोग्राम जेके फिल्मी स्टाइल जा नशर कया, टेलीकास्ट कया। उन खां पहिरीं हुनजा एतिरा ई प्रोग्राम आहिनि जेके सिंधी अदब जी इर्तिक़ा जे बारे में आहिनि। त मूंखे हैरत थी त हिन मूंखे चूज़ कयो त तव्हां हुन में एंकर थियो त उहे लॻभॻि 100 जे क़रीब सिंधी अदब जी इर्तिक़ा ते जेके प्रोग्राम आहिनि, जिन में असां सॼी सिंध जे वॾनि वॾनि स्कॉलर्स खे, दानिश्वरनि खे, प्रोफेसर्स खे सिंधी अदब जी इर्तिक़ा मुतलिक़ उन्हनि घुराईंदा रहियासीं। मुस्तफ़ा घुराईंदो हो, मां उन्हनि सां डिस्कस कंदो हुउसि, प्रोग्राम खे इंट्रोड्यूस कराईंदो हुउसि। पर उन में हिकिड़ी कबाहत इहा हुई त मुस्तफ़ा चाहींदो त छाकाणि त हिकिड़ो तमामु वॾो सिलसिलो आहे त हिकिड़े ई वक़्त ते 4-4, 5-5 प्रोग्राम पेश थियनि। हाणे आउं 4-5 वॻा किथां खणा जो हिकिड़े ई वक़्त ते वारी रिकॉर्डिंग ते त सलवार अची पाईंदो हुअसि, बाक़ी जेके 50 कमीज़ूं आहिनि वार्डरोब आईंदियूं आहिनि जेके चेंज करे 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 आउं हुन प्रोग्राम में उन प्रोग्राम जा आउं अहसानमंद आहियां मुस्तफ़ा जो। त मूंखे घटि में घटि 2-3 लख रुपया, 3-4 लख रुपया मूंखे हुनजो प्रॉफिट थियो। त मूं सोचियो जेको मूंखे एॾो पाकिस्तान टेलीविजन तरफ़ां एतिरा पहिरियों दफ़ो जेकॾहिं पैसा मिलिया आहिनि, यकमुश्त मिलिया, त आउं हुननि खे अहिड़ो कोई कमु कयां जेको हिन जे हवाले सां यादगार रहे, मुंहिंजे लाइ बि यादगार रहे। त मुंहिंजे घर में जेकॾहिं को ईंदो इंशाअल्लाह तव्हांखे ॾेखारींदुसि। मैडम बाबा ख़ुदा करे त कॾहिं आवाज़ जो इहो चंड असांजे घर जे अंगण गली वारे ते उभरे त मूं उन्हनि पैसनि मां हिकिड़ी ज़बरदस्त लाइब्रेरी जेका आहे सा इंतिहाई ख़ूबसूरत लाइब्रेरी आहे जेका उहा मूं ठाही आहे। मुंहिंजी हसरत थी त उन लाइब्रेरी जो नालो मुंहिंजो फेवरेट तरीन हिंदुस्तान में हिकिड़ो राइटर आहे, हूअं त इलाही आहे पर मूंखे ख़ासि तरह सां जेको पसंदि ईंदो हो श्याम जयसिंघाणी। त मूं हुन सां हक़ीक़त में हुन लाइब्रेरी जो नालो श्याम जयसिंघाणी लाइब्रेरी लिखियो आहे। ऐं आउं हुनखे जॾहिं ॾिसंदो आहियां, जेको बि महिमान ईंदो आहे त आउं हुनजा गुण ॻाईंदो आहियां त इहे जेको कुझु मूंखे पैसा मिलिया पाकिस्तान टेलीविजन जी हुन सिंधी अदब जी इर्तिक़ा जे प्रोग्राम मां उहो मूंखे मुस्तफ़ा सोलनी साहब ॾियारिया हुआ, जिन में जाम ख़ूबसूरत दर दीवार लाइब्रेरी ठाही। त मुस्तफ़ा जेको 12
ॿारनि अदब जे लता सभु कुझु ॻाल्हायो आहे, हुनजी तहरीर में सादगी आहे, ख़ूबसूरती आहे ऐं आसानी सां सम्झ में अचण वारो कम्युनिकेटिव। हिन ज़माने में उस्ताद आशिक़ अली ख़ान हिकिड़ो असांजी यूज़ सां वेठा आहिनि माशाअल्लाह। अमजद असांजे हिन वक़्त जो सिंध जो पाकिस्तान जो टेलीविज़न जो इंतहाई ज़हीन ऐं टैलेंटेड म्यूज़िक जो प्रोड्यूसर आहे। मैडम मामा असांजो आशिक़ अली ख़ान जी अनोखा लाडला खेल मक़ोमा में 4 में ट्यून कयो हुयो रात दरबारी मामूल जो नालो आशिक़ अली ख़ान। उहो चयो मस्तान कुदरतुल्ला ख़ान ज़फ़र अली इहे सभु ख़ानदान आहे ग्वालियर जो। उन मूंखे कराची रेडियो जे कॉरिडोर में हिकिड़ो अजीब लफ़्ज़ ॻाल्हायो त मुंहिंजो वीचारा हिकिड़ा सादड़ा माण्हू जेके सारे में हारमोनियम वॼाइनि था पंहिंजी ज़ात में केॾा वॾा इंटेलेक्चुअल आहिनि, हसीन ॻाल्हाइनि था। अॼु आबदा जी तव्हां गुफ़्तगू त ॿुधो छा थी ॻाल्हाए। आबदा परवीन तोखे ग़ुलाम सिंह शेख ठाहियो आहे अदी त तुंहिंजो ठाहींदड़ वधीक या तूं ठाहींदड़ वधीक ई त ऐं तव्हांखे ॿुधायां थी रागी ॻाइण वारा केॾा वॾा इंटेलेक्चुअल आहिनि, सुकरात बुकरात आहिनि पंहिंजी ज़ात में। त अॼु आबदा मां हैरान में पेरनि ज़मीन में किरी वई, मां ॻाल्हाए छा पई त पुछो अॼु आबदा तव्हां ठही विया आहियो, तव्हांखे ठाहिण वारो ग़ुलाम सिंह असांजो भाउ आहे, सीनियर प्रोड्यूसर असांजो म्यूज़िक जो डायरेक्टर, त उहो वधीक आहे या आबदा वधीक आहे। त मूंखे छा थी चवे बाबा मुंहिंजो नालो ऐन सां थो शुरू थिए ऐं जंहिंजो तूं हवालो थो ॾी हुनजो नालो ज़ैन सां शुरू थो थिए त बाबा नुक़्तो ओॾां जास्ती अथई। त छा ख़ूबसूरत बि ॻाल्हि। उस्ताद आशिक़ अली ख़ान मूंखे चयो त अच्छा बड़े पढ़े लिखे फिरदे पियो ऐं दुनिया का अॼु का बड़ा मसला कौन सा सी त मुंहिंजो दुनिया जो अॼु मसलो इहो पेट पूजा आहे, रोज़गार कोन्हे ऐं बद इंतिज़ामी जेका आहे निज़ाम बदिलजनि था त बद इंतिज़ामी वञे कान थी मुल्क मां। त चई अॼु जा मसला मूंखे थो चए हिकिड़ो आशिक़ हुसैन मौसीक़ार त चवे त अॼु जो जेको वॾे में वॾो मसइलो ख़बर अथई उहो इहो आहे त कम्युनिकेशन गैप आहे। आउं तव्हांजी ॻाल्हि थो चवां तव्हां नथा सम्झो, मुंहिंजी ॻाल्हि तव्हां नथा सम्झो, दुनिया में केरु बि कंहिंजी ॻाल्हि सम्झण लाइ तयारु कोन्हे। ऐं हीअ सॼी जेका जंग आहे जेको सॼो थर्ड वार में असां वञूं पिया उहो सॼो कम्युनिकेशन गैप आहे। त मूं चवणु थी चाहियां त असांजी मुस्तफ़ा में हिकिड़ी हैरतंगेज़ क्वालिटी आहे त उहो नंढनि जुमलनि में सिंपल स्टाइल में उन असांखे ॿारणे अदब सां इंट्रोड्यूस करायो आहे। ऐं आउं बसि पंहिंजी गुफ़्तगू ख़तमु न करियां, बेतरतीब जी ॻाल्हियूं आहिनि लेकिन असां कयां पियो तरतीब में मुंहिंजी मैडम मां पाणी ॾिसंदो त छा आहे उहो जेको हुन शेर पढ़ियो असांजे सुना है बोले तो बातों से फूल खिलते हैं, ये बात है तो चलो बात करके देखते हैं। तो बात हमारा अच्छा है। और आखिरी में हिकिड़ो ट्रिब्यूट ॾियणु चाहींदुसि पंहिंजे प्यारे मुस्तफ़ा खे त हिते बार मिर्ज़ा ख़लील बेग जो हवालो आयो त मिर्ज़ा ख़लील बेग ॿारहं अदब जो बुनियादु विधो आहे ऐं हुन टोटल 32 किताब लिखिया आहिनि। मिर्ज़ा ख़लील बेग जे क्रेडिट ते ॿारहं अदब जा टोटल शैतान जी नानी खां वामी कज़रा ताईं गिलीवर जो सैर सफ़र ताईं 32 किताब आहिनि जेके नंढा हुन तरक़ी ॾिना आहिनि। हिते त रिकॉर्ड टुटो पियो आहे, मुस्तफ़ा टड़ा रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि मिर्ज़ा ख़लील बेग जा। ख़बर पई त हुन गुरपुर ते हेॾो सारो मेसेज लिखियो आहे, मार्वलस कमु आहे ऐं हुन मिर्ज़ा ख़लील बेग जो रिकॉर्ड टोड़ियो आहे त मिर्ज़ा ख़लील बेग जा 32 किताब आहिनि, हिन जा 50 किताब हिते अनाउंस कया आहिनि त हुन 50 किताब हिन वक़्तु ताईं ॿारनि जे लाइ क्लेम करे चुको आहे। त आउं सोचां थो त हीउ सॼो जेको बि सिंध जो माहौल आहे हुन ॿारहं अदब जो वक़्तु हिन डोमिनेशन जेका मोहर सख़्तु कई आहे निहायत इंतिसारी सां त पोइ असांजे हिन प्यारे ॿार असांजे कई आहे। शेर हुनखे डेडिकेट कंदुसि त एतिरे कमु करण जे बावजूदि हुनजी ज़ात एॾी मासूमियत आहे, एॾो इज़्ज़ आहे, एॾी इंतिसारी आहे त आउं छो न चवां ख़लील जे शान जे लाइ चवे थो त लिकल बुलंदी असांजी ही ख़ाकसारीअ में ख़लील मुस्तफ़ा तव्हांजे लाइ पिणु चवे थो त लिकल बुलंदी असांजी ख़ाकसारीअ में ज़मीन थोरी असांजी त आसमान नहीं